कंहिं इंसाननि जा रवैया एॾा तव्हांखे ख़राबु लॻंदा आहिनि जो तव्हां हिकु ज़हर जो ढुक भरींदा आहियो, चई न सघंदा आहियो। पर वक़्त जो इंतज़ारु कर, तव्हांखे वॾी में वॾी तकलीफ़ ख़बर अथव कहिड़े मोड़ ते मिलंदी आहे। उन मोड़ ते मिलंदी आहे जंहिंखे तव्हां हेॾी इज़त ॾिनी, उहो इंसानु कुझु वक़्तु तव्हां खां हली वञे, वरी अचेव तव्हांजे आॾो, माना वॾी स्टाइलनि ऐं पोज़िंग में हुजे, तव्हां चई न सघंदा आहियो। पर अंदर में उन शख़्स जे लाइ हिकु ॾुख वहिजी वेंदो आहे। पर यादि रखो, इहो इंसानु कुझु वक़्तु ई आहे। जेके तव्हांजे आॾो स्टाइल ऐं पोज़ आणनि न, मां तव्हांखे दावा सां थो चवांव, मां दावा सां रब जी ज़ात जो कसम बि खणी थो चवांव, कहिड़े बि साइंसदान जो पुट हुजे उहो तव्हांखे चैलेंज न ॾींदो। मां तव्हांखे चैलेंज थो ॾियां, इंशाअल्लाह तबारक अल्लाह, इहे तव्हां सां स्टाइल पोज़ हणण वारा, तव्हां सां हिकिड़ा वॾी माना एक्टिंग सां ॻाल्हाइण वारा, इहे वक़्तु ई हूंदा आहिनि। कुझु वक़्त खां बाद में तव्हां इंतज़ारु कयो, इहे पिनण बि ईंदा तव्हां ॾे। त हिननि जा हाली फ़िलहालु तव्हांखे ॼण तकलीफ़ थींदी आहे, तव्हांखे उहा तकलीफ़ थींदी जो चवंदव त हिन इंसान जा रंग कहिड़ा थी विया। पर थोरो सब्र कर, मां दावा सां थो चवां, नालो शेख ज़ुबैर आहे, मां दावा सां जेका ॻाल्हि कई आहे न, दावा सां कई आहे। कुझु वक़्तु इंतज़ारु कयो, इहो पिनण जे लाइ बि ईंदव, मदद जे लाइ बि ईंदव। पर उन वक़्त में थी सघेव न त मदद कजोसि, पर तानो तान न ॾियोसि त को वक़्तु हुयो त कहिड़ा रूप करे पोइ असां सां मिले। हा, हिन में छो त अलाह पाक तोखे ॾेखारींदो आहे। छा ॾेखारींदो आहे रब पाक तोखे? जॾहिं हीउ शख़्स तकबर में हुयो त मां तव्हां ॾे पेश कयो, हा, जॾहिं तकबर खां निकितो आहे त हे वरी बि तव्हां ॾे आयो आहे। इहे इंसान पंहिंजी औकात विसारे वेंदा आहिनि, पंहिंजी औकात विसारे वेंदा आहिनि। पोइ कुझु वक़्तु तव्हां सां अहिड़ी एक्टिंग करे वेंदा आहिनि जो तव्हांजे अंदर में हिकु घाव पैदा थींदो आहे, तकलीफ़ पैदा थींदी आहे। पर फिर बि मजबूरी तौरु उन इंसान खे इज़त ॾींदा आहियो। पर यादि रखो, वक़्तु जल्दी ईंदई। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।